अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। खिप्रो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो बाअसर दुकानदार खे लठूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। खिप्रो वेझो ढिलियार वासी लियाकत दर्स मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजी दुकान ते वेठो हुअसि त बाअसर सोडो रफ़ीक यासीन गज्जू ऐं ॿिनि बेगुनाह धक हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। नौजवान जो चवणु आहे त तारका अस्पताल खिप्रो जे डॉक्टरनि तबी इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बाअसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। लियाकत अली गज्जू दुकान ते वेठोसि बेख्याल ते रोज़ त अची हलिया। हिकिड़ो सोडो नालो, ॿियो शफ़ीक नालो, रफ़ीक नालो, यासीन ऐं अब्दुल वहाब नालो अलाए छा बाबू वाबू चवंदा आहिनि, उहो छोकिरो नबीवेश गज्जू। हा, ॿिया ॿ टे मोटरसाइकिल ते हा बसि लथा ऐं जीअं मूंखे धक आउं जीअं वेठोसि बेख्यालो धकायूं। टोटल घणा हुआ? 7-8 माण्हू हुआ। जी छो धकायूं? खाम खा वेठोसि बसि ईअं धक हणी आहे। थाणे वग़ैरह त विया आहियो? जी न, हाणे वञूं था, असांखे हैदराबाद रेफर कंदा, हुते वञूं था, हुतां लेटर वठी अचूं था। असां जेको आहे माना चवंदा असां इंसाफ़ कयूं, बेगुनाह असांखे जेको आहे माना धकाया विया आहिनि, असांजी FIR कटी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।